अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु बिवहदतिन मुवाहिदम बिवहदतिन मुवागदम बिवहदतिन वहीदम बिवहदतिन बिल जमाल वाहिदन आमिरन हाकिमन शाहिदम बिइकमाल वहदहु मुतनव्विरन व मुसव्विरन मुतकब्बिरन व मुवाहिदम बिल वहदात वहदत व तवारिही व अनवारिही व सुबहातिही व आयातिही व हयातिही बिल जमाल वाहिदतन कामिलतन व नासिरतन व मुहदिरतन व काहिरतन अला कुल्li ज़ात सुम्मा नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला फरीक लहु वला जसीद लहु वला अमीद लहु वला मुकाबिल लहु वला मुकाविम लहु वला मुनाज़िम लहु वला मुसाविय लहु वला वक़्स लहु वला कासिम लहु वला मुक़सिम लहु वला मुशीर लहु वला वज़ीर लहु वला जलद बलद वलद ला वला कीब वला ताब अतबक सबक सब फ़ेल दमला वला ऐब वला गैब वला कैत वला ज़ैतला सुम्मा नशहदु अन्न सय्यिदना व मख़दूमना व महबूबना व मासूमना व कुदवतना व उसवतना व हिब्बतना मुहब्बतना इज़ आमना ईमानना इतिकानना एज़ानना एलानना सुम्मा नशहदु अन्न सय्यिदना व बय्यिदना व क़य्यिदना व ज़ाहिदना व अबतर अजदर अनवर अकबर अशरफ अज़हर अतहरना शाफी अलीलना राज़ी गलीलना बिवहदत रब्बि जलीलना ततिम्मत दौरानना हादी फुरकानना रौनक जुदरानना वज़ीनत ईमानना हुवल कुदवतुल उसवतुल हसनतुल अज़मा सैद इला अर्श रब्बिहिल आला सुम्मा दना फतदल्ला सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना सुम्मा औहा इला अब्दिही मा औहा अल्लज़ी अरसलहु अल्लाहु तआला इलन नास बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा الذي لا شرع بعد الشرع ولا حجة بعد سنة ولا دليل بعد ختم نبوة أحمد الأنبياء وأحبب الأنبياء وإمام الأنبياء ومخدوم الأنبياء ومحبوب الأنبياء وخاتم الأنبياء محمد صلى الله عليه وسلم عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا وبعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد في مقام آخر لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم قال النبي صلى الله عليه وسلم أنا رسول من أدركته حيا ومن يولد بعدي أو كما قال النبي صلى الله عليه وسلم قال النبي
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह अख्तारनी वख्तारनी असहाबी व असहाबी अलल आलमीन सिवन नबीयीन वल मुरसलीन वख्तारनी मिनहुम अरबतन यानी अबा बकर व उमर व उस्मान व अलिया असहाबी कुल्लुहुम अलल खैर औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहब्ब सुन्नती फकद अहब्बनी व मन अहब्बनी कान फैमय फिल जन्नह औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदकल्लाहु मौलाना अज़ीम व सदक रसूलुहु नबील करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बुलंद आवाज़ सां सभई नबी सरदार ते सरवात पढ़ो त वक़्ति हलो बुलंद आवाज़ तव्हांजो आवाज़ इहो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद जमली जमाल मुहम्मद ने इजमाल मुहम्मद ने उनवान मुहम्मद ने इतिकान मुहम्मद ने एजान मुहम्मद ने एलान मुहम्मद ने आरिफकना मुहम्मद ने अजमलना मुहम्मद ने अकमलना मुहम्मद ने अकहलना मुहम्मद ने मुनीर अनवरना मुहम्मद ने अमीर आमरना मुहम्मद ने कसीद अफसदना मुहम्मद ने रफीकना मुहम्मद ने शफीकना मुहम्मद ने अल्लाहुम्मा सल्लि अला आलि मुहम्मद ने सलामिक व कलामिक व इल्मिक व हिल्मिक व हुक्मिक व सनदिक व अमदिक व आदिक व वादिक व अज़मिक व नज़मिक व वहदतिक बिस्सलाम अल्लाहुम्मा सल्लि अला आलि मुहम्मद अला सय्यदिल बशर नाज़िमिल कदर कातिल कफर सय्यदिल बर्र वल बार अल्लाहुम्मा सल्लि अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माण्हू जेके मुखालिफ़ हुए उहे ई चवंदा त देवबंदी नबी ते सलवात न पढ़ंदा नबी ते सलवात न पढ़ंदा बाक़ी पिणे ते पढ़ंदा सलवात जो हक़दार रसूलुल्लाह आया इबादत जो हक़दार अल्लाह हुआ तिलावत जो हक़दार कलामुल्लाह आया जाॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हो काबू बैतुल्लाह आया जेको हाणे वाइद ते वेठो आहे इहो जतो ई सनाउल्लाह आया तव्हां चओ सुभान सुभान मन अल्लाह पाक खाइण को पाक पीअण को पाक घुमण को पाक सुम्हण को पाक ज़ालनि को पाक ॿारनि को पाक मिटनि को पाक पुटनि को पाक फरमाई कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद कुल अमर जो सीगो आहे जेको अमर तो करे वो अल्लाह जेके अमर तो करे वो रसूलुल्लाह जमी अमर मज़कूर आहे जो कलामुल्लाह जेको वाइद ते हाणे अची वेठो आहे इहो तो जतो ई सनाउल्लाह तव्हां चओ वेठा सुभानअल्लाह शायर बियदे फरमाए कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिमन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इन कुरान मजीद जे अंदर ये सारा बयान हे कुरान मजीद तवील अरीज़ अमीक बेपायान समुद्र दरिया हुआ समुद्र जा किनारा लभी विया पर कुरान जो किनारो अॼु ताईं कंहिं माउ जे बचे लही न सघियो आहे पर पूरी हिम्मत सां कुवत सां ताक़त सां तश्क सां तहवुस सां फज़ल सां जेकरे ॻोल्हा कई वञे तलब कई वञे त सॼे क़ुरान मजीद जो लुबे लिबाब शइ उतरे तू भी जवाब दे तुंहिंजो कम भी थे त मुंहिंजो कम भी थे गाड़ियों लुबे लिबाब उतरे एक अल्लाह जी इबादत जो रसूला जी रिसालत जो औदा अल्लाह जी विलायत न जे अल्लाह जी इबादत में कसूर न जे रसूला जी रिसालत में फतूर न जे औदा अल्लाह जी विलायत में गुरूर जे करे टई शयूं रहियूं पुर दस्तूर इंशाअल्लाह उन जे अॻियों भी नूर पोयों भी नूर सॼे भी नूर खबे भी नूर हेठों भी नूर मथों भी नूर ओ नूर न अल्लाह नूर उन खे बख़्शे रब गफूर तव्हां वेठा हो क़ुरान ॿुधण लाइ बहादुर अल्लाह जो क़ुरान ॿुधी तव्हांजे क़ल्बनि खे अची वेंदो सुरूर
फरमाए हादा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबऊहु वत्तकूहु लअल्लकुम तुरहमून। फरमाए किताब कुरान मजीद फुरकान हमीद अल्लाह तो फरमाए मां नाज़िल कयो आहे यो कुरान पढ़ंदा रहो मजी नबी जी इताअत कंदा रहो मां अल्लाह जी इबादत कंदा रहो पाण में हिक ॿिए सां मोहब्बत कंदा रहो अख ॿुटींदा वेंदव जन्नत में जाइ ॾींदो मां नेण ठही पवंदा अखूं ईंदा कंदियूं कोसी वाह न लॻंदव सदाई पाक बहार हूंदव। असांजो अक़ीदो आहे ईमान आहे मज़हब आहे मसलक आहे अल्लाह जो वाइदो सचो कानून सचो फरमान सचो ऐलान सचो रब जो कुरान सचो कलमे वारो मुहिद मुस्लिमान सचो हे जहान सचो अॻियूं जहान सचो इन को ॿाहिरि अथव डचो कमु अथव कचो तव्हां बि बचो इन सोने क़ुरान जे सॾ ते अचो ई अचो जेके कुरान जे सर ते आया अल्लाह कयों जलाया सजाया ईंदा विया गोहर थींदा विया कलमो भरींदा विया नबीअ जे हथ ते बैयत कंदा विया नबीअ जे ज़बान मुबारक खां जन्नत जूं मुबारकां वठंदा विया बदर जो मौक़ो त 313 हुदैबिया जो मौक़ो त 1500 फतह मके जो मौक़ो त 10,000 हुनैन जो मौक़ो त 12,000 तबूक जो मौक़ो त 40,000 हजतुल विदा जो मौक़ो त 70,000 नबी पाक जे इंतकाल जो मौक़ो त 1,24,000 कतार अंदर कतार यानी कया पैगंबर जा दीदार जेके निकरी छा निर्वार अल्लाह कया मोहम्मद जे सहाबा जा अपनी जान में बेड़ा पार सहाबा जा दुश्मन हिते भी ख्वार अगों भी ख्वार पर तू भी पाजा की देखे सुधार मता खणे मशर में मोहम्मद जा मयार हक वारन आलमन जो वाइद बुधी करे कोई कबे के ठूठू हणंदा अथव यो मुला छा थो चए अबू बकर जन्नत में वेंदो उमर जन्नत में वेंदो वो अॻियों वरी ठोकल हूंदो चवंदो कूड़ा कूड़े जा पुट अरे कूड़ा न असां सचा असां उहा ॻाल्हि कंदा जेका अलाह जो क़ुरान चवे ही अलाह जो क़ुरान 83 पारा 6666 आयतान जो क़ुरान अल्फ लाम खां वठी करे ओ वनास त सॼो ई सचो आहे हर भर माण्हुनि जो मुल्क में ॾचो आहे को वञी मुहिद ईमानदार बचो आहे। मुंहिंजा दोस्तो दीदो भाइरो अचो त तव्हांखे रसूला जी रिसालत आदत इबादत सआदत समात सखावत शुजाअत शफाअत नबीअ जी इज्जत अज़मत हिब्बत मोहब्बत नेमत नबुवत नबीअ जो तसव्वुर तदब्बुर तजम्मुल तअम्मुल तशकुर नबीअ जो हुस्न जमाल कमाल अफ़ाल अहवाल नबीअ जो शान मुस्तफ़ा जो फरमान रब जो क़ुरान ॿुधो मुस्लमान तव्हांजे हथ में जे सोणे मोहम्मद जी दामान अॼु भॼी वियो हिन तरमो शैतान जेको आहे वॾो बेईमान अलहमदुलिल्लाह ता सारनि जो हाणे बाइज़ ॾे आ ध्यान पर मूंखे उन ते अरमान जेके वतन था गेट ते हेॾे होॾे फिरंदा चकर ॾींदा जेतिरो अदब रिया अलाह कॾहिं पसंदि की न की सम्झो अथव कुरान जो अदब आहे काबे जो अदब आहे नबीअ जो अदब आहे ख़ुदा जो अदब आहे कलमे जो अदब आहे वॾे जो अदब आहे अबे अमा जो अदब आहे मुंहिंजा दोस्तो दीदो भाइरो इहे सारियूं ॻाल्हियूं अल्लाह जे क़ुरान मुस्तफ़ा जे ज़बान सम्झायूं ये देवबंदी जमायत हक़ वारी जमायत आहे सारा तोहफ़ा अल्लाह इन खे नसीब कया क़ुरान असां वटि आहे कलमो असां वटि आहे दीन असां वटि आहे शरीयत असां वटि आहे सुन्नत असां वटि आहे इन जे करे मां हर तक़रीर में चवंदो आहियां दुआ करो अल्लाह सभिनी मुस्लमाननि खे पोढ़नि जवाननि खे वॾनि नंढनि खे मर्दनि औरतनि खे रफ़्तार में गुफ़्तार में इफ़्कार में आदाब में हालात में ख़्यालात में जज़्बात में हर बात में इन सूरत में सीरत में अक़ीदे में प्रोग्राम में पैगाम में बयान में ईमान में इस्लाम में अल्लाह प्यारे पैगंबर जी गुलामी नसीब अता फरमाए गुलामी तमामी नसीब अता फरमाए और नेक गुलामी नसीब अता फरमाए अदा दुनिया जे गुलामी में ज़िल्लत हूंदी अथव रसूला जे गुलामी में ॿिन्ही जान जी इज़त हूंदी अथव रसूला जी गुलामी अहिड़ी आहे जेको क़ुरान ठाहे पढ़े त कारी फ़ैसिलो सही करे त काज़ी बैतुल्लाह ॾिसी अचे त हाजी नबीअ जो दीदार करे त सहाबी पंहिंजे दीन लाइ लड़े त गाज़ी 5 वक़्त निमाज़ पढ़े त नेक निमाज़ी उन ते अल्लाह बि राज़ी मुंहिंजी खटियल आबादी जो मुड़ुस आहे गाज़ी मां ॻाल्हि कई आहे ताज़ी जेतिरो जेतिरो असां नबी पाक जे सुन्नत ऐं ताबेदारी जे वेझो ऐं क़रीब ईंदासीं ओतिरो ओतिरो नबी सुञाणींदा
पाण फरमायो क़यामत दिहाड़े मां पंहिंजा न उम्मती सुञाणींदुमि एॾो ॾिठो टेम हूंदो जो मानी खाइण लाइ न हूंदी पाणी पीअण लाइ न हूंदो छांव वेहण लाइ न हूंदी दोस्त दिलासे लाइ न हूंदो अबो बेदार अमा बेदार दाल बेदार बाल बेदार मिट बेदार पुट बेदार भाइर बेदार भाती बेदार दोस्त बेदार अहबाब बेदार उन ॾुखे टेम में तव्हां असांजे छॾाइण लाइ छुटकारे लाइ निजात लाइ भलाईअ लाइ बहबूद जे लाइ महशर जे मैदान में ब सरदार ब पगदार ब शफ़ादार ब वफ़ादार कुर्बदार इंदा जेके अची करे शाफी थींदा हिकिड़े जो नालो अथव कलामुल्लाह ॿिए जो नालो अथव मुहम्मद रसूल अॼु कन खोले वेहो हालाणी ऐं पसंदीदा जा मुस्लमान इंशाअल्लाह ताला तव्हांखे अल्लाह ऐं नबीअ जी मोहबत ऐं प्यार वारियूं ॻोल्हा ॻाल्हियूं ॿुधाए करे मां दुआ घुरंदुमि दुआ है अल्लाह ताला मूंखे सही बयान करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए तव्हां असां सभिनी खे इन सोणे क़ुरान ते अल्लाह अमल जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए असां नबीअ जा ग़ुलाम आहियूं असां सहाबा खे बि मञींदा आहियूं असां पंथनि पाक खे बि मञींदा आहियूं असां क़ुरान खे कलमे खे बि मञींदा आहियूं पर दर्जे बदर जे ओ सारा काफिर कठे कयो पर एक मुस्लमान जो शान मथे सारा मुस्लमान गॾु कयो पर एक वलीउल्लाह जो शान मथे सारा वली गॾु कयो पर एक सहाबी जो शान मथे सारा सहाबा गॾु कयो पर बदर वारनि जो शान मथे सारा बदर वारा गॾु कयो पर चइनी यारनि जो शान मथे चारे यार गॾु वेहारियो पर सिद्दीक़ जो शान मथे मुल्क में आलिम घणा हाफ़िज़ घणा कारी घणा गादी घणा हाजी घणा निमाज़ी घणा पर पूरी कायनात में सदाकत सिद्दीक़ जी रहंदी अदालत उमर जी रहंदी सखावत उस्मान जी रहंदी शुजात अली जी रहंदी इंशाअल्लाह आखिर हुकूमत हिन क़ुरान जी रहंदी सुभान अल्लाह हिकिड़ो टेम थींदो क़ुरान जे कानून जो ऐलान ईंदो हे चोर चोरियूं छॾे ॾींदा धाड़े लथाड़ा फिटा कंदा चकलनि वारियूं रणूं चकला छॾे करे बुरका ढकेंदियूं हे मस्जिदूं आबाद हुजूं मस्जिद में अल्लाह जा ज़िक्र थींदा मुस्लमाननि खे क़यामत क़ब्र जा फ़िक्र थींदा अॼु क़यामत क़ब्र जा फ़िक्र मुस्लमाननि जी दिलि मां निकिरी आहिनि राति ॾींहुं फ़िक्र पेट में माण्हुनि खे ॾिसी करे पोइ तस्वीर कढंदासीं खीसे मां ओ हेॾी फाॾे जी माल जहिड़ी हूंदी पढ़ंदासीं छा या फबा या फबा या फबा ढेंगो मार ढेंगो मार ढेंगो मार टे पहे खे चुमंदासीं पर जहिड़ो तहिड़ो मार बदी न कार छो त कहिड़ो मोह हाली उन जा टीजा थींदा ॿारहं थींदा जुमाना थींदा पर ॾसींदा अथव मस्त चटू मोला सत जुमाना कयोसि सतो वॾो कयोसि जंहिंमें हर ताम मच्छी बि हुजे गोश्त बि हुजे और कीमो बि हुजे और जेको आहे पुलाव बि हुजे ज़र्दो बि हुजे त मुला खाए सहाबा पत्थर पेट सां ॿधी करे ख़ुदा जो कसम आहे मैदान मल्हाया सहाबी चइबो मन साहिब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके नबीअ जे कचहरीअ में वेठा जेके नबीअ जे पोयां निमाज़ां पढ़ियाऊं नबी पाक मुर्शिद मुरीद सहाबा नबी पाक इमाम त मुक़तदी सहाबा नबी पाक वाइज़ करे त ॿुधण वारा सहाबा नबी पाक मैदान लड़ाईअ में लड़े त कढ लॻण वारा सहाबा अदा तव्हां सां ॾिठो ॾिठो ई सनाउल्लाह खे सहाबा ॾिठो रसूलुल्लाह खे सनाउल्लाह जे ॾिसण में कोई फ़ाइदो न आहे रसूला जे ॾिसण सां जहन्नम जी बाहि हराम थी वई चई तो जहन ॾिठो दिलि जी अखियुनि सां तोखे ए सरवर सचा बाहि दोज़ख खां बचाए तंहिंखे सो रब्बुल वरा को न तोखे हो ॾिठो हरगिज़ बूझा ललईन सिद्दीक़ सां तोखे ॾिठो सिद्दीक़ अकबर बासफ़ा शमा नूरे मुस्तफ़ा खे जे ॾिसनि कुफ़ारा पाण खे परवाने वांगुरु तो मथे कनि हाफ़िज़ा शान तुंहिंजे सां बराबरि को न को मख़लूक़ में आहे ख़ालिक़ हिकु भलो जो आहे तुंहिंजो ख़ुदि ख़ुदा मां चवंदो आहियां तारा के हिकिड़े पलड़े में उबाद सुजाद ज़ुहाद हुफ़ाज़ हुजाज अब्दाल अग़यार अग़रार हे नूरी नारी अर्श कुर्सी लौह कलम वण टिण जबर नदियूं मुफ़सर मुहक़क़ हूरा फ़रक़ चोॾहं तबक़ा तारा जे हिक पलड़े में विहारिया वञनि ॿिए पलड़े में हज़रत अब्दुल्लाह जो फ़र्ज़ंद अर्जुमंद दिलबंद अकुलमंद कुदरत क़द्र बुलंद आमिना जो लाल महबूबे ज़ुल जलाल मोहम्मद घोटु विहारियो वञे को मां जो बच्चो तोरे न सघंदो हिन देवबंदी
जमायत जो ईमान या अकीदो आहे जे अल्लाह पंहिंजे कुदरत सां तौर फरमाए अल्लाह तौर खां बि पाक आहे पर जे कुदरत सां तौर फरमाए काइनात जो परड़ो हल्को थी वेंदो मोहम्मद जो परड़ो गौरो थी ओ मोहम्मद खे मिलो कुलुका जो आहे सॼो ही मुल्क उन जो ॾाजो आहे रखो सिर ते जंहिं जे हक़ ताला सदा लौला कवारो ताजो आहे अञा त क़यामत दिहाड़े मज़ा थींदा साईं फरमाइनि था मां पंहिंजे उम्मत खे सुञाणींदुमि महशर जे मैदान में अमड़ आशा अलू कज़ कीअं सुञाणींदो सुञाणबो आहे ॾिठलनि खे तव्हां त ॾिठा ई कोन तव्हां खां बाद में आया बाद में ॼाया बाद में पैदा थिया पोइ अणॾिठलनि खे कीअं सुञाणींदो सदको वञा मोहम्मद सोने जे क़दमनि तां सोनो जवाबु ॾिनो पाण फम आशा जे 5 कल्याण घोड़ो लखनि घोड़नि में पधरो ईअं मां मोहम्मद जी उम्मत लखनि उम्मतनि में पधरी मुंहिंजा उम्मती निमाज़ पढ़ंदा निमाज़ लाइ वुज़ू कंदा हे ॿई बाहां बि धोईंदा ॿई पेर बि धोईंदा हे मुंहुं बि धोईंदा हे 5 ई उज़वा 24 जे चंड वांगुरु चिलकंदड़ पिया मां सम्झनि मुंहिंजा उम्मती आहिनि मां बाहां खोटी अलाह खे अपील कंदुमि रब हे मुंहिंजा उम्मती थी इन जे हक़ में मां मोहम्मद जी शफ़ाअत क़बूल फरमाए वो जंहिंजी शफ़ाअत रसूल लाइ करे जंहिंजी शफ़ाअत है कलाम लाइ करे उनजी बेड़ी तरे नाहे ॻाल्हि परे हिन ते उबदी जमायत जी तदा क़ुरान को साकान सरे चए तो पढ़े ईदुल होत पर आब को जग भरी थिवा मता चवे बलोच त कमीनी मौकी न थियो मालिक माफ़ी ॾींदो नबी शाफ़ी ॾींदो क़ुरान काफ़ी ॾींदो कलमे वारो मुवाहिद मुस्लमान जन्नत में वेंदो मिड़नी जो मतिलबु पूरो थींदो तव्हांखे ॾे मुबारक ॾींदो मोरी सनाला जतो ई बीता था गॾी इंशाअल्लाह जन्नत में वेंदो ई वेंदो वठो हलंदो कुछ हो त कोन था असां जतो जे राजा कावड़े घटायो सां बि कोन्हे पाड़े जी कुकड़िया वा बि खानो वचंदा छा आहिनि जैसे दुश्मन जी तांगी भगी कर अरे केड़ो तुयो पियो मारियो थस काडा क़यामत दिहाड़े कुकड़ा आनी दे ढगियो आनी दे ढोर आनी दे मेहू आनी दे जेके हिसाब किताब को ॾींदे भजो परे परावा हक़ न मारियो वॾनि जी इज़त कयो काबे जी इज़त कयो क़ुरान जी इज़त कयो अबे अमा जी इज़त कयो पंहिंजे औलाद ते शफ़क़त कयो न्याणियूं महल सां उथारियो अख ॿुटींदा वेंदव जन्नत में पहुचंदा वेंदव अल्लाह बि राज़ी नबी बि राज़ी क़ुरान बि राज़ी खटंदव बाज़ी मुड़स गाज़ी अॼु हाल इहो आहे जो मुस्लमान न्याणी विहारे अछा मता था थी वञनि अड़े छो नथो उथारे पियो न्याणी मुला मला तुंहिंजे घरों थी खाए हाली कॉलेज पढ़े थी ओॾां वांदी थिए पोइ मां पढ़ाईंदोमांसि हाली कॉलेज हेॾे मोकिलेसि मस्जिद ॾे त अची क़ुरान पढ़े जे मस्जिद ॾे मोकिलियांसि पर मस्जिद वारा मुला हरामी आहिनि हो ॾाढी कूड़ जुनेद बगदादी आहिनि पर मस्जिद वारा मुला हरामी आहिनि तव्हांजा जनाज़ा असां पढ़ूं तव्हांजा नेका पढ़ी हलाल करे तव्हांखे घर वारी वसा ॾियूं तव्हांजे लाइ दुआऊं असां घुरूं मोलनि माण्हुनि खे ख़त्मा असां ॾियूं क़ुरान असां पढ़ूं इबादत असां कयूं तिलावत असां कयूं मोहबत ऐं कुर्ब हमदर्दी असां सेखारियूं असां कीअं हरामी आहियूं असां त क़ौम जा ख़ैर ख़्वाह आहियूं घरों पैसा ख़र्च करे मुस्लमाननि खे क़ुरान असां ॿुधायूं मुस्लमान जे बच्चनि खे असां पढ़ायूं अब અહીંયા आॾा कोन हे जंहिं जवान ख़र्च कयो हूंदो उन खे ख़बर हूंदी असां त आयासीं चलो खाधियूं पीतियूं टिटड़ियूं हलिया वियासीं पर जंहिं ख़र्च कयो हूंदो न उन खे ख़बर हूंदी असां क़ौम जा ख़ैर ख़्वाह आहियूं ही देवबंदी जमायत जेका आहे इहा हक़ वारी जमायत आहे उथण में वेहण में खाइण में पीअण में ॾेतीअ में लेतीअ में पोखीअ में धंधे में वापार में प्यारे पैगंबर जी ताबेदारी आहे इन वटि खुदा जो कसम चवंदे मूंखे हया थींदो आहे पर मजबूर थी करे चवणो पवंदो आहे 4 भेरा मूंखे रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब थी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौलाना अब्दुल गफूर सिजावल वारे कासिम माडे न्यापो मुको हाजी इमदादुल्लाह फुल पोटरे सां त मोरी सनावला मौलूद ठाहींदो रोईंदो रड़ंदो तो अते पियो चवेंसि त अचे त पैसा ॾियासि वञी हॾु करे अची हाजी इमदादुल्लाह मूंखे न्यापो ॾिनो मां चयोमांसि बाबा जंहिं अल्लाह मौलाना कासिम खे ॾोक ॾिना आहिनि उहा अल्लाह मूंखे बि ॾेई सघे थो सुभान अल्लाह जिन त ईअं ई चङा सुभान अल्लाह वरी
सागो हाजी इमदादुल्लाह न्यापोल नो ताबा महर जो नालो हाणे मां खे नथो अचे ॾे सिमने जे पासे ॾे वेठो हाणे मरी वियो चल उन्हीअ मूंखे न्यापोल ॾिनो त मूं सनाला खे चयो था त पैसा ॾियासि वॼा जू करे अचे मां कोन वियोमांसि जलसो कराई जलसे मौलाना कुबर घुराई खादिम हुसैन शरू घुराई ॿिया मौली साहब घणा ई हुया मूंखे बि घुराई मूंखे चयईं ये न फोटो न कढ गुनाहगार और मूंखे करे थो पाण बि मूंखे चयईं जंहिं महिल वञे तंहिं महिल मूंखे मोकिलिया वञा मां ॾोकड़ ॾींदोमांसि मां मोकिलियामांसि हयो कोन मोकिलियामांसि हलियो आहियां मां त मथां ईअं चए त मुला हे देवमती जेके आहिनि वीचारा इहे ईअं आहिनि अड़े शींहं मरे मरे ड्रब न चरे अल्लाह साईं असांखे हे क़ुरान वारी दीन वारी जेका लाम लाड़े ॾिनी आहे नी असां ॾाढा अल्लाह को राज़ी सुभान अल्लाह जे अल्लाह ताला असांखे इहा नेमत नसीब न करे हा त अल्लाह खे छा कयूं हा को ढोर करे हा ढगो करे हा को डांदो करे हा को गॾो घोड़ो करे हा रब खे छा कयूं हा कयईं इंसान वरी बनाए मुसलमान वरी नसीब कई कुरान ॾिनाई ईमान इंशाअल्लाह थींदासीं जन्नत जा महिमान जन्नत जे अंदर हिक हिक जन्नतीअ खे 72 हूर मिलंदी का मज़ाक आहे 72 हूर हिकु ॾींहुं जाइ ते मां इहो वाइदो कयो पोइ हिकिड़ो मरा उथो मुर साहब इहा दुआ न कर मां त छो चई हिकिड़े हिकिड़ी रन टुपणी तपाए छॾी आहे 72 मिलनि त इहे पटे खाई वेंदी पोइ यार को ज़ाल जो मारियलु हुयो विड़े जूं को न झगड़ा न कयूं नबी तो फरमाए जुमे जे राति मां मोहम्मद जा उम्मती जन्नत जे बाज़ार जो सैर करण वेंदा ओॾां जो मोटंदा पंहिंजे घरनि ॾे पहुचंदा घर वारियूं ॾिसी चवंदियूं न अलाह जा बाना तव्हांजो त हुस्न जमाल अॻे खां वधी वियो आहे पोइ वरी घर वारियुनि खे चवंदा अलाह जूं बानियूं तव्हांजो हुस्न जमाल बि वधी वियो आहे माना ज़ाला मुड़ुस खे सोहणियूं ऐं प्यारियूं लॻंदियूं मुड़ुस पंहिंजे ज़ालनि खे सोहणा ऐं प्यारा लॻंदा हाणे दबा छॾो मिर्च खुटे थो को लूणु खुटे थो कावी वेठी आहे अबे जे क़बर खे पाए लॻे मूंखे पिना गज़ा फासाए छॾे रमज़ान में तो पिनंदो हाणे जेको क़ुरान ॿुधाइण वञे पिनण में कदुरु कोन्हे न कदुरु वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ऐं मोतीअ जी के सालिक लहंदा सार जेके लोह पुटनि लोहार तन खे कहिड़ो कदुरु न सोन जो हिन कदुरु क़ुरान जो पुछे त अबू बकर सिद्दीक़ खां पुछ फारूक आज़म खां पुछ उस्मान गनी खां पुछ हैदर करार खां पुछ पंथन पाक खां पुछ हसनैन खां पुछ जने कुर्बानियूं ॾिनियूं जानूं ॾिनियूं पर क़ुरान जे दामन मां हथ न कढियाऊं ईंदा विया गोहर थींदा विया कलमूं भरींदा विया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदा विया नबी पाक जे ज़बान मुबारक खां जन्नत जूं वाधायूं वठंदा विया अबू बकर आयो त सिद्दीक़ बणियो उमर आयो त फारूक आज़म बणियो उस्मान आयो त नूरैन बणियो अली आयो त हैदर करार बणियो इब्न अब्बास आयो त फ़क़ीह उम्मत बणियो खालिद आयो त जरारे लश्कर बणियो 1,24,000 मुहम्मद जा सहाबा नजूम उम्मत बणिया साईं जन फरमायो असाबी कन नजूम पे में इhtadaytum मुंहिंजा सहाबा सितारनि वांगुरु तवजह जे कर लॻंदो कामयाब थी वेंदो असांखे सभई सहाबा प्यारा असांखे अल्लाह जो क़ुरान बि प्यारो आहे मुस्तफ़ा जो फरमान बि प्यारो आहे त हर हिकु कलमे वारो मुस्लमान बि प्यारो आहे काथे रहियो पन्नो आकड़ो काथे रही हालाणी ओ हिन सोने क़ुरान वारी निस्बत जे करे तव्हां सां हिकु शइ आहियो वरी हाणे बि गॾु हूं वरी इंशाअल्लाह जन्नत में बि गॾु हूंदासीं इहे लफ़्ज़ मां हिकिड़ी जाइ ते चयो हिकिड़ो अमरावती बीठो बाह ॿधी चए मोड़ साहब इहा दुआ न कर मतलब छो जे जन्नत में तव्हां जेतो ई असां सां गॾु हूंदव त पोइ असांजा ढगा न खाए वेंदा पोइ तपायल हुयो आहे हिन लेखे त जेतो ई जन्नत में चोरियूं कंदा उते चोरी न हूंदी उते झगड़ा न हूंदा अमन अमान छो त जन्नत माना सुखनि जी जाइ आराम जी जाइ फरहत जी जाइ ख़ुशियुनि जी जाइ अलाह जी नेमतनि जी जाइ अॼु महिनत करे जन्नत कमाए त अलाह ॾेई जन्नत में जाइ तोखो परे भॼंदी जहनम जी बाहि जहनम ऐं जन्नत हिक ॿिए जो ज़िद आहिनि जीअं राति ॾींहुं हिक ॿिए जो ज़िद आहिनि ऊंधाई ऐं सोजरो हिक ॿिए जो ज़िद आहिनि हक़ ऐं बातिल हिक ॿिए जो ज़िद आहिनि नर ऐं मादी हिक ॿिए जो ज़िद आहिनि ईअं जन्नत ऐं जहनम बि हिक ॿिए जो ज़िद आहिनि जहनम में बि माण्हू वेंदा जन्नत में बि
माण्हू वेंदा जहन्नम में केर वेंदा यहूदी नसारा ईसाई परवेदी चकराली मिर्जाई सिहाई कादियानी मुतज़िला ये जहन्नम में वेंदा जन्नत में वेंदा कलमे वारा मुस्लिमान जन आदान अल्लाह नबी ते ईमान ये थींदा जन्नत जा मेहमान बनबा उते खानिए खान अल्लाह के हन कुरान में जा बयान फरमाइनल मुत्तकीन फी जन्नात व नईम फाकिहीन बिमा आताहुम रब्बुहुम व वकाहुम रब्बुहुम अज़ाबल जहीम जन्नती जन्नत में दाखिल थींदा दोज़खी दोज़ख में दाखिल थींदा वो जन्नत वारन के अल्लाह चवंदो कुलू मजा बाना खाओ ए ज़रदा थव पुलाव थव गोश्त थव मच्छू थव खाओ मा तश्तही अनफुसुकुम जेकी तव्हांजा नफ़्स घुरनि अल्लाह तो फरमाया मसल जन्नत लती वइदल मुत्तकून फीहा अनहार मिन माइन गैर आसिन व अनहार मिन खमर लिज़्ज़त लिशारिबीन व अनहार मिन असल मुसफ़ा ओ मुस्लिमानो जै जन्नत जो माला ता सा वायदो कयो आ उन जन्नत जे अंदर तव्हां जे लाइ अमा मां अल्लाह चइनी क़िस्म जूं नहरूं घोटाए छॾियूं आहिनि पाणीअ जी नहरूं जुदा थियूं आहिनि अनहार जमाए नहर जो नहर माना हिकु नहर हिकु शाखा हिकिड़ो वाव अनहार माना घणियूं को जमो थींदो आहे ॿ क़िस्म हिकिड़ो किलत ॿियो कसरत किलत बि घटि में घटि टिनि ते ॻाल्हायो वेंदो आहे कसरत जी त का इंतिहाई कान्हे अल्लाह तो फरमाए जन्नत जे अंदरि पाणीअ जूं नहरूं हुजूं खीर जूं नहरूं हुजूं माखीअ जूं नहरूं हुजूं शराबनि जूं नहरूं हुजूं उहे वहदियूं पयूं चलो जन्नती बानो इरादो कंदो त मां फिलाणीअ नहर मां पीआं माखीअ मां पीआं त माखी पाण हुतो अची वात में पहुचंदसि जे चवंदो त मां खीर वारी नहर मां पीआं उहा खीर वारी नहर पाणे अची वही वात में पहुच ॿियो छा खपेसि हिते जे कारीअ ढॻीअ खे कारीअ में हिकु गाहु नथा वठूं पिया त मिले ई कोन थी अची लितर हज़ारनि खे वठंदे गाहु सुन थोरो अलबत्ता तोखे मरो जो ज़ाल हुजे गाहु तूं छॾंदो हुजेसि वो काॾ हवानी दी बाबा ज़ैफ़नि जा हक़ पंहिंजा आहिनि मर्दनि जा हक़ पंहिंजा आहिनि ॼा थी वेंदा वार ते पोइ माण्हू चवंदा साईं दुआ करो मुंहिंजी ज़ाल सुधरे अरे तूं सुधरियो न त ज़ाल सुधरंदी तूं त सुधर न पाण खे सुधार न निमाज़ पढ़ंदो आहियां मुंहिंजे साम्हूं निमाज़ ते कोन थी रोज़े बोज़े ते कोन थी हज बज ते कोन थी ॿियो छा थिया पिणे थिया ॾाढा थिया नबी पाक सॼी राति तो निमाज़ पढ़े तवरमत क़दम साईं जा पेर मुबारक नफ़ल पढ़ंदे पढ़ंदे सुजी था वञनि ऐं नियत जो खोटो चए निमाज़ ते कोन्हे रोज़े बोज़े ते कोन्हे अखई त पाव न त मन खे मोकिल अंधा तो वटि त तोलो ई कोन्हे निमाज़ नियत ॿुधाए छो न मुला ॿुधाईंदुमि वटि त ॿुधायां अब आप उठाए खने बरकाता पूरे में नफल वडा कन मुंहिंजो इरादो कोन हो पर मजबूर कयो है न चंडीअ रन अल्लाह हाणे निमाज़ नियत थो कर चटी पई कलंदर ते भर वताया तूं हाल पंहिंजो कोन कावे ॿियनि ते वेठो आहे तूं सुधरियल आहे त तुंहिंजा भाती बि सुधरंदा जे तूं ई सुधरियल न आहे त तुंहिंजा पुट तुंहिंजूं न्याणियूं तुंहिंजी ज़ाल काथो सुधरंदी पंज वक़्त निमाज़ पढ़ो हिन वाइदनि खां मुराद इहा ई आहे पंज वक़्त निमाज़ पढ़ो क़ुरान जी तिलावत कयो हिक ॿिए सां मोहबत कयो न्याणियूं पंहिंजे टेम ते उथारियो अखि ॿुटींदा वेंदो जन्नत में पहुचंदा वेंदो अल्लाह बि राज़ी त नबी बि राज़ी त क़ुरान बि राज़ी खटंदो बादी मुर्सला बि तव्हां गाज़ी हुजनि लगोरा आहियो जेके गाज़ी पाण खे सम्झो था ॿई हथ मथे खणी मुस्तफा जिंदाबाद मोहम्मद मुस्तफा जिंदाबाद सहाबा जिंदाबाद जिंदाबाद आयो त गादी पर ता ॾाढियूं बड़ा काढ़ियो मां भाई तव्हां तेरी घणी तव्हां सुम्हो था तेरी जो अचे तव्हां ॾाढियूं खाई थी वञे असां वटि तेरी कान्हे ॻाल्हि जो आहे न गिरास खां बि ॾिठी आहे पोइ जेका आहे चिटी पतरी निमाज़ पढ़ो था पर ॾाढी कूड़ियल अथव निमाज़ न थींदव न थींदव न थींदव मां ॾाढी रात हे मौली वीचारा न इहे ॻाल्हियूं कंदा तमंदा वरी ॿिए दफ़े दावत न ॾियनि त न ॾियनि हुते लोहा लॻाम जहनम खां तता रखिया आहिनि जे गॾहनि घोड़नि खे लॻाम ॾिबा आहिनि ईअं जहनम तपाए करे जेको हक़ खे छपाए थो ॿियो हक़ न ॿुधाए थो इन खे जहनम तपाए लोहा लॻाम ॾिना वेंदा अॻियों बाहि पोयों कंदी नांग छिछीअ वात में खामे हू खपे छॾे त अंधो थिए खाए त मरे
नथा ॿुधायो त मोजला फिता पियान ॿुधायो त पंहिंजे जमायती कावड़ी था ओली अब्दुल कादिर रिंद ते ॿिया त कावड़े हूंदा पर मौली कावड़े हूंदा जे वेड़ा को मौली आहे वीचारे कहीं खे चंबो न हुयो इन बलोचिस्तान में वियासीं वो बंदूका खणी आया बोलो तव्हांखे वाज़ करण न ॾींदासीं मौली अब्दुल कादिर जो छा सलाह आहे मुंहिंजी सलाह कहिड़ी आहे हे आया हाणे संभरी या गेट ते तूं लठी खणी बीह त मां वाज़ कयां या मां लठी खणी बीहां तूं वाज़ कर जे मां वाज़ कयां त तूं हाली लठी खणी बीह वरी पोइ मां खणी बीहंदुमि मां लठी खणी बीठुमि हिन वाज़ कयो वाज़ जो कयईं ख़ुदा जो कसम आहे उहे चवनि पिया अलाह जो कसम की मौली साहिब विढ़ंदासीं कोन असांखे छत सां वेही क़ुर ॿुधो सुभान अल्लाह हे माण्हुनि वीचारनि खे दड़का ॾेई 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 अलाए किथे वञी पुॼा अथव इहे नबीअ जा गुस्ताख अथव इहे इमामनि खे न मञींदा अथव इहे बेअदब अथव बेअदब न आहियूं असां वटि अदब आहे असां वटि नबी पाक जी सूरत सीरत आहे नबी पाक जी सुन्नत आहे रब जो क़ुर आहे असांजो मज़बूत ईमान आहे इंशाअल्लाह मुवहिद थियण वारो जन्नत जो महिमान आहे अलाह पाण कयो क़ुर में बयान आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां सारनि जो वाइद ॾे ध्यानु आहे हेॾां कोन कुरान माना हक़ जी ॻाल्हि है नबी जो फरमान माना हक़ जी ॻाल्हि है इहे माण्हू ईअं रहंदा ॿ टोला आहिनि हाणे पोइ बि ॿ टोला थींदा हिकिड़ो टोलो जहन्नम में वेंदो हिकिड़ो टोलो जन्नत में वेंदो हाणे ॿ टोला हिकिड़ा काफ़िर ॿिया मुस्लमान यहूदी नसारा ईसाई परवेज़ी चकड़ाली मिर्ज़ाई सिहाई कादियानी मुतज़िला इहे त हिकु टोलो इहे वेंदा जहन्नम में ॿिया हाणे कलमे वारा जन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो आहे इहे जन्नत में वेंदा अलाह तो फरमाए फरीक़ुन फिल जन्नत व फरीक़ुन फिस सईर हिकिड़ो टोलो जन्नत में वेंदो हिकिड़ो टोलो जहन्नम में वेंदो जहन्नम माना दुखनि जी जाइ परेशानी जी जाइ पशेमानी जी जाइ हैरानी वैरानी जी जाइ अदा आहे बाही बाय अल्लाह उन दुश्मन मुस्लमाननि खे पनाह जन्नत माना सुख जी जाइ आराम जी जाइ फरहत जी जाइ अल्लाह जे फज़ल जी जाइ अॼु महिनत करे जन्नत कमाए तरफ ॿुॾींदी जन्नत में जाइ तो पोइ परे भॼंदी जहन्नम जी बाहि अॼु वक़्तु आहे मोहलत आहे फुर्सत आहे सिहत आहे तंदुरुस्ती आहे इजाज़त आहे रोई पंहिंजे रब खां माफ़ी वठूं ऐं अलाह नबी जे हुक्मनि ते हलो मुस्लमान लाइ मां क़ुर साम्हूं आहे क़ुर ते हथ रखी चवां थो मुस्लमान पंहिंजे पेर ते हुजे अलाह जो कसम आहे मुस्लमान जहन्नम में वञणो ई न आहे नबी तो फरमाए मन काल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह जंहिं बि शख़्स ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आहे इहो जन्नत में दाख़िल थींदो कलमो भरे उन ते अमल करे जंहिंमहिल मरे सिधो जन्नत ॾे हलियो वञे पर जे उबता सुबता टप खाईंदो गुनाह जा कम कंदो पोइ गुनाह जी सज़ा हारी लोड़ींदो आख़िर जन्नत में वेंदो पर या मुर्सी न आहे जो कलमो भरे मुस्लमान थिए पोइ वरी गुनाह जा कम करे जहन्नम में वञे और जहन्नम में लोड़ा लोड़े लोड़ा लोड़े लोड़ा लोड़े माण्हू खिलाए पोइ जन्नत ते वञे मुर्सी न आहे कलमो भरींदो वञे क़ुर ते अमल कंदो वञे अखि ॿूटींदो वञे जन्नत में पहुचंदो वञे अलाह बि राज़ी नबी बि राज़ी क़ुर बि राज़ी खटे बाज़ी मुर्सू राज़ी तव्हां गाज़ी हो जा लॻोर आहियो कुछ हो तो कौन था माना पक्का कान था मुसलमान लगोर न होंदो मुसलमान गाज़ी होंदो जिन नबी ते कलमो भरियो आहे इंशाअल्लाह ताला ये अख पूटींदा त जन्नत में वेंदा पर जे कॾहिं गुनाह कयईं गुनाह जी सज़ा लोड़े आख़िरी कलमे जे बरकत जे करे आख़िर जन्नत में वञे ई वञे जंहिंमहिल गुनाहगार गुनाह जे करे जहन्नम में वेंदा पोता हुनजा जेके जहन्नम में पिया हूंदा काफ़िर मुनाफ़िक़ मुशरिक उहे टोका कंदा अरे असां त ग़लत माबूद जी पूजा कंदासीं जहन्नम में आयासीं तव्हां त हक़ीक़ी ख़ुदा जी पूजा कंदा आहियो तव्हां जहन्नम में कीअं आहियो हे हेॾो टोका करण लॻंदा होॾो अलाह जी रहमत जो दरिया जोश में ईंदो
अल्लाह फरमाईंदो जिब्राइल अर्ज़ कंदो लब्बैक या रब्बे जलील जे वनी मुआइनो करया त गुनाहगारन मुस्लिमानन दोज़ख वारन जो छा हाल आहे साईं छो थो मोकिले अॻे त न मोकिलियो जे मांखे ॾे काफ़िरन बेईमानन मोहताज सम्झो आहे मुस्लिमान जेके गुनाहगार हुया गुनाह जे करे दोज़ख में विया आहिनि हाणे इन खे ॿाहिरि कढी जन्नत में मोकिलिणो आहे हीअ थी अलाह जी महिरबानी जिब्राइल अलैहिस्सलाम ईंदो जिब्राइल खे ॾिसी करे पुछा कंदा त केरु आहे जंहिंजे चेहरे मां नूरानी लाटा जूं निकिरनि चई उहो अथव मलाइको जेको तव्हांजे नबीअ ॾे क़ुर पाक जूं आयतां खणी ईंदो नबीअ जो नालो ॿुधंदा गुनाहगार वठी दाह कंदा रड़ियूं कंदा चवंदा वाह मुहम्मदा वाह मुहम्मदा वाह मुहम्मदा ओ असांजा सोना मुहम्मद ओ असांजा सोना मुहम्मद असांजी वाहुर कर असांजे दाहनि जो दाद कर चवंदसि ओ जिब्राइल अलाह जो नालो थी असांजे ॾुखी हालत जो बयानु असांजे नबीअ खे वञी जिब्राइल वाइदो कराईंदो त हाओ तव्हांजो अहवाल वञी तव्हांजे नबीअ खे ॿुधायां थो मोटी करे नबी पाक खे जी ॿुधाईंदो नबी थो फरमाए मां ॻाढ़े याकूत जे महलात में वेठो हूंदुमि जंहिंखे 70,000 गेट हूंदा जिब्राइल अची ॿुधाईंदो साईं तुंहिंजा उमती दोज़ख में पिया थी नबी पाक ताजिब खां पुछा कंदा हा मुंहिंजा उमती दोज़ख में हाओ दोज़ख में पिया थी नबी साईं जन सिद्धे में रखी किरी पवंदा 7 ॾींहंनि 7 रातिनि जे अंदाज़े जेतिरो सिद्धे में पिया हूंदा अल्लाह खे रहमंदो हुकुम फरमाईंदो इरफा रास कया मुहम्मद सलमा तोता इश्फत शफा ओ मुंहिंजा महबूब तू रो न तू सॾु कत जवाब ॾियां तू सुवाल कत मंज़ूर कयां तू शफ़ात कत क़बूल कयां तू रो न इशारो कर तुंहिंजे मतलब माला जन्नत जा 8 ई दरवाज़ा तो खोलराए जन्नत के 8 तबका आहिनि जहन्नम के 7 तबका आहिनि जहन्नम जा ॾुखे में ॾुखो तबको आहे जहन्नम लज़ा हावी हामिय सकर सही जहन्नम हुनखे वरी 8 तबका आहिनि सुभान अल्लाह नबी से फरमायो अल्लाह को जन्नत जी घुर कंदा कयो पर जन्नतुल फिरदौस जी इहो ऊचे में ऊचो तबको आहे जन्नत जो इन जे करे जंहिंमहिल दुआ घुरंदा चवंदा अल्लाह साईं जन्नतुल फिरदौस नसीब कंदा अब ये दुआ ये घुरंदा हो नी अल्लाह सभी मुसलमान की जन्नतुल फिरदौस नसीब अता फरमाए बस ये टूटा फूटा लफ्ज मां चई करे पंहिंजे वाइद खे ब्रेक थो ॾियां अल्लाह मुंहिंजा इहे जुमला क़बूल फरमाए तव्हांजो वेहण मुंहिंजो ॿुधण तव्हांजो ॿुधण अल्लाह मंज़ूर फरमाए अल्लाह ताला तव्हां असांजा ॿई जान अल्लाह फरमाए अल्लाह ताला अखि ॿुठण सां तव्हां असांखे जन्नतुल फिरदौस नसीब अता फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दुआ